अस्सलाम वालेकुम नाज़रीन माया तांजो पंजो गोल मटोल अजो मां मवालन को माची सिर दे सिगरेट दिखाया अरे हल हल माट कोने माची हल बाबा नाज़रीन अरे बाबा कोने माची थोड़ी वने अचां मां तां दी अस्सलाम वालेकुम नाज़रीन मां तांजो पंजो जो का अजो मवालन को मां इंटरव्यू वठ माची सिर जो सिगरेट पियो मथो फिरे अरे होने वञ मां हाणे वधीक ॻाल्हि न कंदुसि बसि हे तंग था कनि मूंखे मवालन को इंटरव्यू वठी वठां जेको आहे त मां तव्हांखे पोइ ॿुधायां थो अस्सलाम वालेकुम जीअं त मां गोल मोटो चैनल जो रिपोर्टर आहियां तव्हां खां हीअ ख़ुशी जो इज़हार तव्हां ॾिसूं त कीअं था कयो तव्हां छा था चओ इमरान ख़ान नाले इमरान ख़ान तव्हांखे भंग जो लेसण ॾेई छॾियो आहे बाबा वॾी ख़ुशी थी आहे इमरान ख़ान खे दुआऊं था कयूं त हेॾियूं भंगियूं हे वॾा नचा पता कंदा न बाबा हे मां बाबे जी बनी है जेकी री उहा सॼी अगली भंग भटारी कंदो माली पियन ऐं जेकी महांगा पथी आहे हेॾी शहर में उहा तव्हांखे का बि शइ नज़र न आई आहे तव्हांखे इन में तव्हां ॾाढो ख़ुशी थी विया ॾाढो ख़ुशि हूं बाबा देव खे इहो चवंदा त हिकिड़ो ॿ गिलास हणो असली मांग पे वई महांगा पर नज़र ई नथी अचे पीअण खां पोइ नथी अचे बाबा पीअण खां पोइ सुकून ॾाढो अर्थ था घुमूं वाह वाह तव्हां त हे ॾिसी सघो था मवालिन जी केॾी ख़ुशी आहे ऐं केॾी ख़ुशी में लॻा पिया आहिनि जीअं त अचो ॿिए खां पुछूं था छोटा जी आहे हिन खां पुछूं था ॾिसूं था ऐं ॿुधो आहे त हिन जे जेको आहे त हिन 10 जरेब बनी वरिती आहे सिर्फ़ु भंग जे लाइ पुछूं था तव्हां जेको आहे त 10 जरेब बनी वरिती आहे जेको आहे त इहो छा खपाए जेको आहे त बनी जा पैसा काॾो अथव इमरान खान खे लख लख मुंहिंजो मुबारक आहे लख लख औलाद छॾी बचड़नि खे नंढनि वॾनि पकनि पोड़नि खे सभिनी खे ख़ुशि कंदा बाबा उड़ियो लेसण ठाहे छॾी असांजा असली सिया तव्हां खां मां सवाल इहो कयुमि त तव्हां जेको आहे त 10 जरेब बनी वरिती एॾी बनी काॾो तव्हां वरिती अबाया बनी बाबिया ट्रपड़ घर पर खपाया 10 बनी वरिती से बा हाणे पया सुकून वठंदासीं चटी पियूं बीदा ऐं फुकरान खे पीआरियूं बि असां नाज़रीन जीअं त तव्हां ॾिसी सघो था मवाली जेको आहे त हर शइ पंहिंजो माल मत खपाए पंहिंजो अलाह ताला खपाए हाणे मवाली बनियूं था वठंदा वतन जीअं भंग जी चपटी करे पंहिंजे परपोश सुकून में रहनि तव्हां ॿुधायो तव्हां ख़ुशी जो इज़हार कीअं कंदव तव्हां बि ॿुधायो तव्हां जेको आहे त कीअं था महसूसु कयो हाणे अरे बाबा ॿुधाए मतलब भाग खुलिया एतिरो मतिलबु असां माल जा भाग न इहे जो टीवी वारा आहिनि कॾहिं भाग में आया इमरान खान खे दुआऊं कर बाबा जो टीवी वारा आया आहिनि बाबा इमरान खान खे असां दुआऊं था कयूं न अॼु भंग जो लेसण तयारु कयो अथई सुभाणे चर्स आफ़ीम जाम करे छॾींदो लेसण ई लेसण आहिनि बाबा असां इमरान खान खे दुआऊं था कयूं जीअं इमरान खान जी नाज़रीन जीअं त तव्हां ॾिठो अॼु हिननि जी भंग जी उमेद पूरी थी आहे हाणे हे उमेद लायूं वेठा आहिनि इमरान खान में चर्स जी त सुभाणे चर्स जो बि लेसण ॾींदो आफ़ीम जो बि ॾींदो लेसण ईअं ई इमरान खान हिन खे लेसण ॾींदो रहंदो ऐं असांजी जेको आहे त माना हे जेको आहे त जेकी बि असांजी आल औलाद थींदी ईअं ई तबाह थींदी रहंदी जीअं तव्हां ॾिसो था अॼु हिननि खे जेको आहे त भंग जो लेसण मिलियो आहे त हेॾो ख़ुशि आहिनि हे कीअं न गारियूं नथो ॾियां तव्हां ॾिसी सघो था सम्झी सघो था अॼु भंग जो लेसण मिलियो आहे सुभाणे हिन चर्स जी बि उमेद लॻाई आहे थी सघे सुभाणे चर्स जो बि लेसण मिलनि जीअं त गोल मटोल टीवी कैमरामैन नालो छा अथई वाचूड़ो ॾाढो था पियो तॾहिं था जियो ॾाढो था पियो तॾहिं था जियो नशीला नेड़ तुंहिंजा नशा ॾेई तिड़क छॾिया ओ नशीला नेड़ तुंहिंजा नशा ॾेई तिड़क छॾिया ॾाढो था पियो तॾहिं था जियो ॾाढो था पियो तॾहिं था जियो